सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना चा मखतूम अब्दुल्ला हुजूर फरमाता मुके गाल समझ में कान आए है फकीर केरा किथा जो आहिन जो नालो चाहे जेके हबीबल करीम ने हेडो कुर्ब अता फरमायो आ सोची दे गौर फिक्र कंदे अचानक मुझे मुलाकात मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी असा थिया पुछो मां सकबिला यो केरा जे मथा मुझे महबूब हेडी शफकत जी निगाह फरमाया तो मुके मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी फरमायो अब्दुल्ला यार को न सुनाते यो आम वली ना है यो आम फकीर ना है बल्कि बिट जो मकीन सके शाह अब्दुल लतीफ बिठाए आहे सुभान अल्लाह जेके अल्लाह जे महबूब पंजे पासे में बेटा साहब जो एकड़ो फरमान पान फरमाता जिते असा जो जिक्र थींदो आ असा जी नजर उडावींदी इंशाअल्लाह अज अल्लाह जे वली जी जे नजर थींदी त बेड़ो पार थी पंदो मुंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो असा जे पारे में असा जे पासे में एकड़ो शहर आ लवारे शरीफ जो बदील का 2 किलोमीटर 8-10 किलोमीटर अग्या उन लवारी जे शहर में हजरत सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जम्मा शाह लवारी वारे जी मजार पुरनवार आहे यो पीर मोहम्मद जम्मा शाह वो वक्त जो कामल बुजुर्गा जो मानू रस्तो वठी पे आयो अर्ज के कबिला मुखे वडेरे मोहम्मद जी ताकत ते वणो पवरन जो को कबीलो ते रहंदो अञा ताईं उन जो गोठो ते आए जिसे वडेरे मोहम्मद जी ताकत ते वणो से फरमाया अगे वियो आई कि हाउ से अगे वियो या पर काफी टाइम थियो आ रस्तो भूलजी वियो पान फरमाया तो के रखा मजा प्यारा दोस्तों बुजुर्गो मथे जगह ते प्यारे हजरत सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जम्मा शाह आंगर जो इशारो फरमायो आ तो ओ ये सामू वडेरे मोहम्मद जी ओताका वो फकीर जो कंध मथे कणी निहारे तो सुभान अल्लाह मुझे महबूब मदीने वारे मीर जो गुंबदे खजरा नजर अचे रयो आहे सुभान अल्लाह इन फकीर गोर साने हारो आ दिसी दिसी अर्ज के किबला ही ओवा ओता कना है ओवा पियो ताका मां डिठिया मां सुजान दो आया पान मुर्की फरमा लगा दा असा जो त वडेरो मोहम्मद इहो आ तो जो वडेरो मोहम्मद को अना बियो होंदो असा जो त वडेरो इहो आ असा जो सरदार इहो आ असा जो आका इहो आहे अल्लाह पाक तवा सा के मदीने वाले मीर जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जम्मा शाह जो आया त हजरात औलिया इकराम रहमहुल्लाह जी जमात में एक थरथरो मची वियो त बदीन जी लाड़ जी सरजमीन ते एकड़ो एड़ो अल्लाह जो कामिल वली आयो आ जेको बीठे पियो मदीनो पाक दिखारे कई वली गौस कुतब अब्दाल आया ज़ियारत जेला बेटा साहबी आए पर सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जम्मा शाह रहमतुल्लाह अलैह जो तरीको हो जेको भी इंदो हो नालो लिखंदा जात कौम कबीलो केड़े कम जे ला केड़े मकसद जे ला आयो लिखी पर्ची मोकलींदा हा इजाजत मिलंदी ही त दीदार थींदो हो जे कदे न त या त वहणो पवंदो हो या वापस वणो पवंदो बेटा साहब जो आयो फकीर चयो अचण वारा साइल फकीर नालो बुदा जात बुदा कौम कबीलो बुदा छो आयो आही छाला आयो आही बेटा साहब फरमायो न नालो बुधाइंदस न जात बुधाइंदस न कौम कबीलो बुधाइंदस वनी पंजे पीर के तवा बुधायो एकड़ो फकीर आयो आ मिलन जेला जे कदे मिलंदो त ठीक आ वरना फारग मानाया जो के जो वेही इंतजार करा फकीर ने सोचो कई वली अचन इंतजार कन वडा मानू वजीर सरदार इंतजार कर आयो भी मुलाकात ला चवे तो मो टाइम ना है अल्लाहु अकबर वनी हजरत से पीर मोहम्मद जम्मा शाह के बुधायो आ किबला हिकड़ो फकीर आयो आ जुब्बो शरीफ पातो पियो आ दस्तार बधी पई आ हथ में तंबूरो आ पीर उगाड़ा हिल
चवे पियो मां इंतजार कोन कंदस क़िबला छा हुकुम आया इजाजत न्यू या वापस करूं हज़रत सुल्तान औलिया पीर मोहम्मद ज़म्मा शाह रहमतुल्लाह अलैह अखियों बंद करे जल्दी फरमा लगा फकीरो अरे डोड़ो भजो मता नाराज न थी वने यो आम फकीर ना है बल्कि मुझे महबूब मोहम्मद करीम जो बचड़ो शाह अब्दुल लतीफ भेटाए आहे यो बेटा ही साहबा वठी आनियो असुर नमाज विची नमाज जो टाइम थियो फकीर बेटा ही साहबा के मिनतो करे साईं जी घर हवेली शरीफ में वठी आए हवेली में व्या असर उते पढ़ी मगरब उते पढ़ी इशा उते पढ़ी फजर नमाज भी उते पढ़ी फजर का बाद जो बेटा ही साहब बाहर निकतो फकीर आया अब्दुल लतीफ असा जे मुर्शिद सा तो मुलाकात कईया भला दे खबर असा जो पीर कामिल आहे या न अल्लाह अल्लाह बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो अदा मां केड़ियों न जो वसमो बयान करया मां त तवा के चवा तो त कुत्तो थी गुजार वनी दर दोस्त जे कल वढील तब कुछ जकी लके पर कुत्याणी पार को सुबह वीदा शिकार मन वठी नियन पान से रया अथे रात सुबह भी दई साझरे लुआ लुआ मंझ लतीफ चे कर इल्ल जे तात या जोगिन संदी जात बेफेरे भाग मिले बेटा साहब रहमतुल्लाह अलैह ओ इया बेत पढ़ंदे मुझा प्यारा दस दींदे रवानो थियो फकीर जो पुठा मोटी आया अचे सुल्तान औलिया पीर मोहम्मद ज़म्मा शाह का पुछुआ क़िबला अब्दुल लतीफ एडो को कामिला जिंजो नालो बुझी अवा छिरक भरे वेही रया अवा जल्दी घुरायो जो खबर अब्दुल लतीफ जो मकाम चाहे त पान फरमाइंदा हा अदा वह वनी वट तिल कलम जिनी जे हथ में अग मिटाए अगिया वरे वारे गाल खल पनो सो पानी जहमें मिलन मोहम्मद जो सुभान अल्लाह मनता जेके मदीने वारे मीर सा मिलन वासो अब्दुल लतीफ जी दामन सा वाबस्ता थी असा खुश नसीब हूं जो रब असा के एड़ा कामिल पीर नसीब फरमाया है कामल बुजुर्ग नसीब फरमाइन अल्लाह वारन सा सोबत रखो मुझे महबूब करीम जा उम्मतियो आखिरी जमानो आखिरी दौरा ई वो दौरा जिनजे ला मुझे साईं फरमाए तो एड़ो भी जमानो मुझी उम्मत जे मता इंदो मानो सुबह मा मुसलमान हुंदो शाम जो काफर हो शाम जो मुसलमान सुबह जो काफर हो एड़ो जमानो इंदो मानो जो मकसद दुनिया होंदी हर कंहिंजी इह तमन्ना होंदी हर कंहिंजी इह ख्वाहिश होंदी आऊं वडो माण्हू हुजां आऊं हर कंहिंजो मंज़ूर नज़र हुजां माण्हू मुंहिंजी इज्जत कन माण्हू मुंहिंजे साम्हूं झुकन माण्हू मूंखे साईं साईं कन आखिरत जी कंहिंखे भी फिक्र न होंदी रिश्तेदारन मां रिश्ता खत्म थी वेंदा पाड़े वारन मां पाड़े जो एहसास खत्म थी वेंदो भाइरन मां भाईपी खत्म थी वेंदी खून मां एहसास खत्म थी वेंदो ई ज़मानो हली रहियो पर इन पुरफितना दौर में मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको के पाड़े सिरे जी तकलीफ ते सब्र करे वो कयामत जे ॾियारे मां मुस्तफा सा इए गड होंदो जी हथ जो ब आंगरियो गड इए ना हुजे तो हुन हिकड़ी गार नी तू 14 गारियूं ॾेई छॾी जो दे बेटा साहब रहमतुल्लाह ताला अलैह फरमाता चवंदल चवने तू मचो वा तू वराए चवंदल चवने तू मचो वा तू वराए अग अगराए जो करे खता सो ए खाए पांद गिचिया में पाए मता रुठाई न रहजे वने चवंदल चवने तू मचो वा तू वराए
अगर आई जो करे खता सो ही खाए, जो को पहल कंदो वो ही खता खाइंदो। पर जे तोसा केर पहल करे पांद गिचे में पाए उनके परचा राजी कर। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो परचा राजी कर, जो मकाम चाहे मर्तबो चाहे। मुझे हबीब फरमायो ब मुसलमान पान में नाराज हुजन, ब मुसलमान पान में इख्तिलाफ रखंदड़ हुजन, उन मां जेको भी पहल करे वनी पांजे मुसलमान भाव के परचाईंदो, मुसलमान सा ठाह कंदो। मां मोहम्मद उनके मुबारक तो ॾिया, वो उनका पेरी जन्नत में दाखिल थींदो। सुभान अल्लाह। जेको मुसलमान के परचाए, तोखे ख़बर आ त ॾुहारी भी हुआ, मुजरम भी हुआ, कसूर भी उन जो आ, पर तो पंहिंजी अना मिटाई खत्म कई तो दिल में सोचो केड़ो भी आ, मुझो दोस्त आ, अजीज आ, रिश्तेदार आ, पर बी का शय नजर ना अचे। ये शय जरूर ज़हन में रख जा, हू भी मुसलमान आ, हू भी रसूलुल्लाह जो उम्मती आ, मां भी रसूलुल्लाह जो उम्मती आहियां। वनी उनके परचाया। मुझा प्यारा दोस्तों हबीब फरमान तो वो उनका अग में जन्नत में भी। बी गाल हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता जेको मुसलमान के पहल करे वनी परचाए, उन जे ला हबीब फरमाता अल्लाह पाक उन जी 3 साल उम्र वधाए छड़ींदो। पर इया भी न हुजे जो मुसलमान उनके परचाण अचे तो समझ मुखा डिजी वियो, भाड़ियो थी वियो, पादरन जो खौफ थियो तने मुखा जी माफी वरतई। इया भी न हुजे। मुकरे किताब में पढ़ियो त निमरूद फिरौन ऐं शैतान जी पाण में मुलाकात, ॿई दोस्त पुराणा। तो शैतान फिरौन खे चयो त ना लती तोखे हया कोने, शर्म ना है, ऐं अल्लाह जी बारगाह जो मरदूद आहियां, रब मूंखे जूता हणी दरबार मां ॿाहिरि कढियो। पर उन जे बावजूद भी ऐं तड़ियल ज़रूर आहियां, पर मूं पाण खे खुदा कोन सॾायो। रब तो के नेमतों दिनो, इनाम दिनो, इज्जत दिनी, शोहरत दिनी, तू जॾहिं बादशाह बने पाण खुदा ज़राण वे तो हया भी कोन। शैतान जने ये गाल कई तॾहिं उन सोचो यार अब गलती ता वडी करे वेठो है, जे पो माफी दो वठा, तौबा दो करे। शैतान जो तौबा न कर, हां इन जाए ते ठीक है, तौबा मत करी, बस जेको थियो वो काफी है। वरी फिरौन चयो भला पाखा भी कोने भागो आए जो पापिन का वडो नंबर खणे कि हा हिकड़ो मानू है। केड़ो? जो नबी आखिर ज़मा जो उम्मती। गौर करण जी मकाम है मुसलमान, कि नबी आखिर ज़मा जो वो उम्मती जेका को मुसलमान डोहो माफ कराण अचे, वो उनके माफ न करे, वो तोखा मुखा भी वधिक तबाह ए बर्बादी जे रस्ते ते आ। अल्लाह पाक तवा साके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत पाक ते हलन जी तौफीक अता फरमा। मुसलमानो हजरत सैयदना अली उल मुर्तदा शेर खुदा रदी अल्लाह ताला अनु जो फरमाना तो कसूर माफ कंदा करियो, जो को कसूर माफ करे माफ कंदो अल्लाह तबारक व ताला उनके दुनिया में भी इज्जत अता फरमाइंदो, तो कयामत जे ॾियारे भी रब उनके इज्जत अता फरमाइंदो। भले उन जुल्म कयो आहे त तव्हां खां जेकरे माफ़ी घुरे, तव्हां खे ख़बर आहे मूं ते जुल्म भी कया, वरी जे माफ़ी घुरे पियो तव्हां खे माफ़ करे छॾियो। ऐं जेको जुल्म कंदो अज़ुल्म ज़ुल्मातुन यौमल क़ियामा, साईं मदीने जो साईं तो फरमाए त जुल्म क़यामत जे ॾियारे अंधेरे जी सूरत में हूंदो। ऐं हज़रत अली साईं फरमाता मां पूरी ज़िंदगी तलाश कंदे कंदे ॿ माण्हू ॻोल्हिया, मूंखे नज़र न आया। पुछियो वियो साईं कहिड़ा? पाण फरमाइनि त हिकिड़ो उहो माण्हू जंहिं राह ख़ुदा में ख़ैरात कई हुजे, उहो ग़रीब थी वियो हुजे, मूंखे नज़र न आयो। जंहिं जेतिरी ख़ैरात कई अल्लाह उनखे ओतिरो वधाए छॾियो, ओतिरो वधाए छॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में हिकिड़ो शख्स हो, सुबुह मां खाए त शाम जो खाधो न आहे, राशन आहे, शाम जो खाए त सुबुह मां न आहे, सूरन जी ज़िंदगी। मजदूरी ते वञे किथां मजदूरी न मिले, अची बेज़ार थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के जी के बोला अल्लाह पाक जी बारगाह में मेहरबानी करे वधीक न आऊं नथो चा बंगला ठारायां, टाइम जी मानी त फजीलत सां मिले,
ऐं हिकिड़ी मानी ला परेशान। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी बारगाह में वियो, अर्ज के मालिक फिलान ही अर्ज के अल्लाह पाक फरमाए त मूसा कलीमुल्लाह ने जी उम्र 100 साल है, इन जो रिज़्क जेको आहे हिकिड़ी बोरी कणक जी, हिकिड़ी बोरी आ, ये 100 साल थी हलाइणी। मां मुक़द्दर में लिखियो यो, मां रब मर्ज़ी जो मालिक आहियां, मूंखां केरु पुछण वारो न आहे। बस ये सिस्टम हलंदो, न को दुआ कम अचे न दवा कम अचे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम मोटी आयो, जाबा तुंहिंजी 100 साल जिंदगी आ, तुंहिंजी रोज़ी जेका हिकिड़ी बोरी कणक जी आहे। कि अच्छा कि वेला पोइ हाणे अल्लाह के चो त हिकिड़ी बोरी हेकां दी ॾी छॾे, पोइ पुठियां ॾिसंदासीं। मूसा अलैहिस्सलाम फरमाए पोइ ख्याल कर, सोच, ला तब्दील ले कलिमातिल्लाह, अल्लाह जा कलिमात तब्दील कोन थींदा थई। कि हां साईं मूंखे मिले। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, अल्लाह पाक उनखे हिकां दी बोरी कणक जी ॾिनी। ज़मानो गुज़री वियो, 60-70 साल खां बाद में मूसा अलैहिस्सलाम अचे त हमारा जा माल, रिढूं, मेयूं, उठ, ज़मीनूं, खेत मेट अची अमीर थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चबा सागियां बोरी कणक वारो चांसी सागी है। अल्लाह के अर्ज़ की मालिक ही छा, मुखे तो इरशाद फरमायो त हिकिड़ी बोरी कणक जी, पो बुखन मरंदो ऐं ॾिसी आया खेत, बाग, माल, घर, बंगला, हमारा खुश लगो पियो। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए मूसा कलीमुल्लाह, ये मुझे समझदार बानो आहे, इन जो रिज़्क मां रब हिक बोरी रखी ही, पो न चो मुखे हिकां दी मिले, उन अध बोरी खादी हुई, अध बोरी मो रब जे नाले ते कुर्बान करे छॾी, खैरात करे छॾी। पो मो रब जो वायदो आ, जेको दुनिया में 1 रुपयो खैरात कंदो आ, मां रब उनके 10 दर्जा दुनिया में, 70 दर्जा आखिरत में अता फरमाईंदो आहियां। उन हिक बोरी जे बदले मां रब उनके 10 बोरियूं अता फरमाई। वरी उन जो अध खादई, अध खैरात कयई, इहो खैरात उन जो कारोबार बणजी वियो। खैरात कंदो वियो, मां रब उनके वधाए छॾियो, मां रब उनके वधाए छॾियो आहे। ऐं ॿियो हज़रत अली सी फरमाता, जे ज़ुल्म कयो हुजे, अल्लाह जी पकड़ खां बची वियो हुजे, अहिड़ो माण्हू मूंखे नज़र न आयो। मुसलमानो, पाण में भा भा थी रहो, हिक ॿिए जा मददगार थी रहो। ॾिसो अदा वठ वठां लॻी पई आहे, कई जोधा जवान, कई आया, कई हलिया विया। हिकड़े ॾियारे तोखे मूंखे भी हीअ दुनिया छॾणी आहे, तोखे मूंखे भी हिन दुनिया के मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो अलविदा करणो आहे। अहिड़ा राज राणा हलिया विया, जिनके सारे अज बे दिल पे चौंदी आ त हए हए हितां लडड़ो खणी, लालण लॾींदा पिया वञल, प्यारा पिरी नाता छिनियो, पाड़ो छॾींदा पिया वञल। हए हए हितां लॾड़ो खणी, लालण लॾींदा पिया वञल, प्यारा पिरी नाता छिनियो, पाड़ो छॾींदा पिया वञल। कालहा जेकी कठे हिन वक्त कोनन से ते, कालहा जेकी कठे हिन वक्त कोनन से ते, सदमा संदल हिन साखे ईंदा कपींदा पिया वञल, प्यारा पिरी नाता छिनियो, पाड़ो छॾींदा पिया वञल। हए हए हितां लॾड़ो खणी, लालण लॾींदा पिया वञल, प्यारा पिरी नाता छिनियो, पाड़ो छॾींदा पिया वञल। दिल मूं अञा ठारी न हुई, दिल जो सिको दिल में रहियो, दिल मूं अञा ठारी न हुई, दिल जोर थो दिल में रहियो, सदमा संदल हिल साखे ईंदा कपींदा पिया वञल, प्यारा पिरी नाता छिनियो, पाड़ो छॾींदा पिया वञल। अहिड़ा बि जवान हलिया विया, जिनजो मौत अञा ताईं दिल नथी मञे। तस्लीम करण जे लाइ हथन सां दफन भी करे आया आहियूं, पर वेंदे वेंदे ख्याल पियो अचे त भला न त ज़िंदा आहे।
ज़ैन कबूल करण जे लाइ तैयार ना है। एड़ा जवान भी जहान छॾे विया। मुसलमान हिकड़ी तोखे मूंखे भी हलणो आ। उन सफर जी तैयारी कर। मदीने वारे मीर सां ताल्लुक रख। अल्लाह वारन जो सोहबती थी। 5 वक्त नमाज जी पाबंदी कर। अल्लाह पाक मु फकीर जो चवण तवां जो बुधण पंहिंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या नबी सलाम अलैका या रसूल सलाम या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका। मुस्तफा मदनी बलारा बेकसल जा भर जलारा खाल के अकबर जा प्यारा शाम पर तो थी सोहारा। या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका। अस्सलाम